ॾिसी नवां के आगे कंदासीं। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां बीचे जे बिलनि में रिलीफ वारे ऐलान जी आजियां कई वई आहे। बोर्ड मुतासिला इलाइक़नि जा ईंदड़ 3 महीननि ताईं बिजली जा बिल माफ़ करण जो मुतालबो कयो वियो। 300 यूनिट ताईं फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस जे ख़ात्मे सां रिलीफ मिलंदो। इम्तियाज़ शेख चयो त दोस्त मुल्कनि पारां 130 अरब इमदाद जो ऐलान हुकूमत जी कोशिशनि जो नतीजो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कई पिया। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां बिजली जे बिलनि में रिलीफ वारे ऐलान जी आजियां कई वई आहे। बोर्ड मुतासिला इलाइक़नि जा ईंदड़ 3 महीननि ताईं बिजली जा बिल माफ़ करण जो मुतालबो कयो वियो। 300 यूनिट ताईं फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस जे ख़ात्मे सां रिलीफ मिलंदो। इम्तियाज़ शेख चयो त दोस्त मुल्कनि पारां 130 अरब इमदाद जो ऐलान हुकूमत जे कोशिशनि जो नतीजो आहे। आगे ब्यावा के सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां बिजली जे बिलनि में रिलीफ वारे ऐलान जी आजियां कई वई आहे। बोर्ड मुतासिर इलाइक़नि जा ईंदड़ 3 महीननि ताईं बिजली जा बिल माफ़ करण जो मुतालबो कयो वियो। 300 यूनिट ताईं फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस जे ख़ात्मे सां रिलीफ मिलंदो। इम्तियाज़ शेख चयो त दोस्त मुल्कनि पारां 130 अरब इमदाद जो ऐलान हुकूमत जी कोशिशनि जो नतीजो आहे। ख़बर मां शेयर कई पिया। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां बिजली जे बिलनि में रिलीफ वारे ऐलान जी आजियां कई वई आहे। बोर्ड मुतासिर इलाइक़नि जा ईंदड़ 3 महीननि ताईं बिजली जा बिल माफ़ करण जो मुतालबो कयो वियो। 300 यूनिट ताईं फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस जे ख़ात्मे सां रिलीफ मिलंदो। इम्तियाज़ शेख चयो त चार्जिस जे ख़ात्मे सां रिलीफ मिलंदो। दोस्त मुल्कनि पारां 130 अरब इमदाद जो ऐलान हुकूमत जे कोशिशनि जो नतीजो आहे।